हजरत सअद रज़ियल्लाहु अन्हु जॾे कलमो पढ़े मुसलमान थियो त हिन ते इश्क जा इम्तिहान अची विया ऐं हमेशा मोहब्बत वारनि खे अल्लाह आज़माईंदो आहे त ॾिसो त मुंहिंजो मानो इश्क में पको आहे जा कचो ख़बर यार जी थी पर कसां पवे बिना परख जे यार हर कोई चवे सच्चा इश्क वारा उहे ई थियनि बचा ॿार घर घाट कुर्बान कनि हज़रत सअद जीअं ई घर पहुतो त जीजन माउ बाबड़ी वेठी हुई माउ चवे थी सअद ॿुधो आहे त तूं मोहम्मद करीम ते ईमान आंदो आहे तूं बड़ो दीन छॾे ॾिनो आहे सअद उन मोहम्मद जो दीन छॾे ॾे हज़रत सअद जो फरमाए अम्मा बराबर उहा ॻाल्हि सची आहे मोहम्मद करीम ते ईमान आंदो आहे ऐं उन दिलबर हबीब जो गुलाम बणिजी आयो आहियां माउ चवे थी सअद उन मोहम्मद जो दीन छॾे ॾे हज़रत सअद जो फरमाए अम्मा बराबर तूं मुंहिंजी माउ आहीं तूं मूंखे ॾुखनि सुरनि सां पाले वॾो कयो आहे ए अम्मा तुंहिंजी हर ॻाल्हि कंदी अथमि पर दिलबर हबीब जो दीन कॾहिं बि कोन छॾींदुसि माउ चवे थी सअद जेसि उन मोहम्मद जो दीन छॾे न ॾींदे तेसि तुंहिंजे घर जी न मानी खाईंदसि न पाणी पीअंदसि न तोसां ॻाल्हाईंदसि 3 ॾींहं इहे गुज़री विया जॾहिं हज़रत सअद बिन अबी वक़ास घर पहुतो त ॾिसे त जीजन माउ बेहोश पई आहे माउ खे झोली में खणी जॾहिं माउ अखियूं खोलियूं आहिनि त चवे थी पुट सअद बुढ़ी माउ ते रहम कर मुंहिंजा हीरा हाल थी विया आहिनि हुन मोहम्मद जो दीन छॾे ॾे न त इन हालनि में मां मरी वेंदी सां हज़रत सअद जो